वेलकम बैक नाज़रीन। हिते एक अहम ख़बर शामिल कंदा हलूं। इस्लामाबाद खां अर्थ आवर जे मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम जारी कयो वियो आहे। धरती जे तहफ़ुज़ लाइ गॾियल कोशिशूं इंतहाई ज़रूरी आहिनि ऐं पाकिस्तान बि हिन आलमी मुहिम में भरपूर शिरकत करे रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे, 1 कलाक लाइ बत्तियूं बंदि करण अलामती क़दम आहे। उहो अमल माहौल दोस्त आदतूं अख़्तियार करण जी हिम्मत अफ़ज़ाई करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे, इंसाननि खे ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़नि ते ग़ौर करणो पवंदो। फितरी निज़ामनि ते वधंदड़ दबाव माहौल लाइ ख़तरो बणिजी रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे, तवानाई इस्तेमाल ऐं पैदावारनि जा निज़ाम माहौल जे बर्दाश्त जे हदनि अंदरि हुजणु घुरिजनि। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे, पाकिस्तान पेरिस मुआहिदे तहत आलमी मौसमी हदफ़नि ते अमल दरामद लाइ पुरज़म आहे। हुकूमत पायदार ज़राअत, पाणी जे बहितर इंतिज़ाम ऐं क़ाबिल तजदीद तवानाई खे हथी वठाइण लाइ क़दम खणी रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे।